अस्सलाम वालेकुम साथियों, सवेर आज़ान पे थे पोइ हिन जे करे असां वरी थोरो परे हलिया वियासीं जेसिताईं मुंहिंजो आज़ान थी वञे। वरी जेको आहे असां तव्हां सां कचहरी कयूं था पिया ऐं हीअ मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ मुंहिंजो उस्ताद मनसब अली थईम साहब ऐं पाण माशाल्लाह सां म्यूज़िक जी दुनिया में उस्ताद खे जेके कई साल गुज़री चुका आहिनि, तक़रीबन 15-16 साल थी विया आहिनि तव्हांखे। ऐं उस्ताद खे बिल्कुलु मूंखे यादि आहे, ऐं उस्ताद खे नंढो शमन बि सॼो वेंदो आहे, छो जो उस्ताद जो तक़रीबन जेको आवाज़ु आहे उहो शमन मीराली सां इलाही मैच कंदो आहे। तव्हां थोरो सो ॿ लाइनियूं मूंखे सिर्फ़ु गुनगुनाए हारमोनी ते ॾेखारियो, ॿ लाइनियूं, को बि शमन जो को राग हुजे। ज़रे ज़रे दिन महीना दिल टूटी पवंदी, जी साथियों, ही हुयो मुंहिंजो उस्ताद मनसब अली थईम साहब। सो उस्ताद जेको आहे उनखां मां गानो ॿुधायो आहे ऐं इनशाला जेको आहे अॼु खां वठी मूं पंहिंजो राग स्टार्ट कयो आहे सिखण जे हवाले सां। सभिनी खे नजफ़ अली ख्वावड़ साहब जेको सऊदी में आहिनि उन्हनि तव्हांखे या अली मदद चयो आहे, मौला अली मदद, ऐं नियाज़ हुसैन गाओ साहब गुड जी, थैंक यू सो मच। अब्दुल गफ़ूर अब्बासी साहब वेरी 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 नाइस, महिरबानी। ऐं खोड़ सारा असांजा साथी हींअर असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं यकीनन उहो असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा। राग हिकिड़ी सुठी शइ आहे जेका हमेशह पंहिंजे रूह खे फ़रत बि ॾिए थो पियो, ऐं सिखण सां इहो हूंदो आहे त काफ़ी तजुर्बो थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू सिखिया वठी करे मैदान में लहे थो त उन जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। अंजुम काज़ी साहब असांजो ॾाढो ख़ूबसूरत ऐं हिकिड़ो महान शाइर आहे जिन हमेशह मुंहिंजो जेको आहे लिखियो आहे, तस्वीरुनि ते बि इलाही सारो लिखंदो आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद मैडम, कीअं आहियो? मां त इलाही बहितरीन सही आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तमामु ख़ूबसूरत पियो लॻो, सलामत रहो, महिरबानी, इलाही आमीन। अल्लाह से तव्हांखे बि ख़ुशि करे। अंजुम काज़ी साहब ऐं मुस्लिम शेख, आप भी एक सॉन्ग सुनाओ ना प्लीज़। हा, मां थोरी देरि पहिरियां त धमाल मूं चई हुई पर अलाए छो फेसबुक ते जेको आहे उहा को सेव वग़ैरह न थी। नैश कुमार, वाह 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 वाह, माशाल्लाह थी, थैंक यू सो मच, जियो जियो, इलाही सारी महिरबानी। हाज़ुर मुस्लिम शेख साहब, कुझु न कुझु मां तव्हांखे बि पोइ गुनगुनाए ॿुधायां थी। हा, ऐं हीअ मुंहिंजो साम्हूं वेठो आहे, मां पंहिंजे भाउ सां बि तव्हांजो तारीफ़ करायां। हीअ मुंहिंजो ब्रदर आहे फ़हीम, हीअ बि माशाल्लाह सां सुठो ॻाइणो आहे ऐं रियाज़ बि कंदो रहंदो आहे, सेखारींदो बि आहे, ॻाईंदो बि आहे। हाशिम हुसैन, ग्रेट स्टेप अदी, थैंक यू सो मच हाशिम हुसैन साहब। गुलशन शेख, हिकु दिलि तव्हां लाइ मोकिली अथई, हिकु दिलि मुंहिंजे लाइ, हिकु अली गुल मेतले लाइ, हिकु असांजो हीअ जेको ढोलक वारो अदा वेठो आहे शबीर साहब, जेको आहे शबीर चांडियो हिकु दिलि कुटाई थी अचां। राश कुमार, या अली मदद मैडम, सखी पीर मौला अली मदद। ऐं हीअ असांजो उस्ताद मनसब अली साहब जेको आहे काफ़ी अरसे खां पोइ हिननि राग लिकाए रखियो हुयो, उनखे सेव करे छॾियो आहिनि, पर हाणे सोचनि पिया त मैदान में लही अचिजे ऐं खोड़ सारी सिखिया ॾिजे अवाम खे, जेके जेके स्पेशली शौक़ीन माण्हू आहिनि। ज़ाहिद पी के जागीरानी साहब, माशाल्लाह ज़बरदस्त, थैंक यू सो मच। सो इन करे उस्ताद वरी मैदान ते हिकु दफ़ो ॿीहर लही आयो आहे ऐं हिननि जी पंहिंजी अकेडमी बि आहे। उस्ताद, तव्हांजी अकेडमी जो जेको नालो वग़ैरह? झूलेलाल म्यूज़िक अकेडमी।
झूलेलाल म्यूज़िक अकेडमी। कंहिंखे बि अगरि सिखण जो शौक़ु आहे त हू उस्ताद जी अकेडमी जॉइन करे सघनि था। उते अची जेको आहे हा राग सिखी सघनि था पिया। ऐं सवेरे जेको आहे कलंदर लाल वारी जेका धमाल पई चवां त चलो हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा, छो जो सवेरे जेका फेसबुक ते असां लाइव थियासीं त शायदि उहो को सेव न थियो आहे। ऐं काफ़ी सारा परिस्तार हींअर बि जेको आहे ऑनलाइन वेठा आहिनि, असांखे ॾिसनि पिया। सो बिस्मिल्लाह। निसार अहमद साहब असांजो पुराणो टीवीअ जो जेको आहे एक्टर रहियो आहे, वेरी नाइस, थैंक यू निसार। शबीर सुमरो साहब सऊदी खां, अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम शबीर सुमरो। ही शबीर सुमरो असांजो जेको आहे सऊदी में रहंदो आहे ऐं खोड़ सारियूं हुन जूं ख़िदमतूं मोहबतूं आहिनि। जॾहिं मां वई हुयमि उमिरो करण जे लाइ त स्पेशली मां मानी खाइण जॾहिं बुख लॻंदी त मां त शबीर जे घर वेंदी हुयमि ऐं हिननि खोड़ सारी हुते असांजी ख़िदमत कई। शबीर अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, एॾे ख़ूबसूरत पार वेठा आहियो। मोहम्मद जे दर जॾहिं बि वञो त मुंहिंजे लाइ जेको आहे ज़रूरु दुआ कजो। इन हवाले सां जो हाणे वरी मां सिंगिंग सिखां पई त अलाह साईं मूंखे इन में जेको आहे हौसलो बि ॾिए ऐं तरक़ी ॾियण वारी ज़ात मुंहिंजे मौला जी आहे। नरिश कुमार छा थो लॻी अदी तव्हां सिखो पिया, जी जी अदा। ऐं जावेद ख़ासि कली साहिबु आबाद जो इलाही आमीन। शबीर भट्टी बहितरीन मैडम, थैंक यू सो मच। शबीर सुमरो नाइस, थैंक यू। ऐं रसूल बख़्श दाऊद पोटा बहितरीन, थैंक यू रसूल बख़्श साहिबु। तव्हां हमेशह जेको आहे इलाही सारियूं दुआउनि में मूंखे यादि बि रखियो आहे ऐं काफ़ी सारियूं तव्हां दुआऊं बि ॾींदा आहियो। इन हवाले सां मुंहिंजी इलाही हौसला अफ़ज़ाई बि कंदा आहियो। मैडम मौसीक़ी सिखो पिया, इहो ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। थोरो को गीत वज़न जी जी जो मां बिल्कुलु ॿुधायां थी ऐं हिनखे शेयर करियो आख़िर में, थैंक यू जी। बिल्कुलु कयूं था, ब्यूटीफुल वर्क सदा ख़ुशि जो, इलाही आमीन इलाही आमीन। अचो तव्हां भला तव्हां भले रिकॉर्ड हा सवेरे जेका तव्हां मूंखे इहा लिखी ॾिनी आहे रोड तकड़ में। हा बिस्मिल्लाह। साॻी दी धमाल चम हा ना वो उनजे करे हलो भला हीअं चई ॾिसां या हीअं चवां? न हीअं हा हलो बिस्मिल्लाह।
खादिम डेरो साहब लिखे तो अंबर महक को भी इसी कलाम से कामयाबी मिली थी। अल्लाह हाँ। पाक आपको आमीन आमीन इलाही आमीन जी। थोड़ी सी तव्हां सां गुफ्तगू बि कंदमि। ख़ादम डेरो साहब अंबर महक को भी इसी कलाम से कामयाबी मिली थी, इन में को शक न आहे। ऐं हीअ जेका चॉइस आहे फौरी तौर ते हिननि मूंखे अलीगुल मेतलो साहब लिखी ॾिनी आहे धमाल। ऐं इन्हनि जो बि इहो ई नज़रियो हुयो त जेकॾहिं मां इनखे वरी सुठे सुर सां वरी हिकु दफ़ो ॿीहर असां इनखे रिपीट कयूं था त में बि थी सघे थो वरी आवाम खे इहा शइ वणे, छो जो साईं जी धमाल आहे ऐं हूअं ई जेको आहे रूह ते असरु कंदी आहे, हिन में को शक न आहे। बाक़ी हर लिहाज़ खां मुकमल सिंगर लॻो पिया। तव्हां त हूअं ई हौसला अफ़ज़ाई कंदा आहियो, पर जेकॾहिं अगरि तनक़ीद करणु चाहियो था सा बि कयो, को मसइलो न आहे, छो जो इहे स्टार्टिंग आहे मुंहिंजी। जीअं पहिरियों ॾींहुं आहे, स्टार्टिंग आहे। जीअं नंढे असां ॿार खे पहिरियों दफ़ा स्कूल मोकिलींदा आहियूं पंहिंजी क्लास में, हुनखे जीअं टीचर ABCD ईअं सम्झाईंदी, ईअं ई बिल्कुलु इन ई तरीक़े सां मुंहिंजो उस्तादु जेको आहे मूंखे सम्झाए पियो त राग त खणी हाणे हिन सिखण जे लाइ त हीअ ज़िंदगी इलाही थोरी आहे, इन जे लाइ कंप्लीट लाइफ खपे, तॾहिं वञी सम्झ में ॻाल्हि ईंदी आहे। पर शौक़ु जे जेसिताईं हवाले सां, शौक़ु ऐं ज़ौक़ जे हवाले सां ॾिठो वञे त जेको कुझु ॻाइण जी मां कोशिशि कयां थी त मुंहिंजे लाइ फ़िलहालु इहो ई बहितरीनु आहे। सुठो आगाज़ थियो आहे, साईं मौला पाक जेको आहे रहम कंदो, अलाह कामयाबु कंदो। थैंक यू सो मच अंजुम साहब। इलाही सारी तव्हां सभिनी जूं दुआऊं मूंखे खपनि, हिन दुआउनि जी ज़रूरत आहे। ऐं खोड़ सारा असांजा इलाही सारा माण्हू ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे बि स्पेशली मुंहिंजो सलाम, मुंहिंजे उस्ताद जो सभिनी सां तारीफ़ थी वियो। अच्छा, हीअ जेको आहे असांजो ढोलक वारो साहिबु आहे ग़ुलाम शबी चांडियो साहिबु, हीअ ढोलक जेको आहे वॼाईंदो आहे ऐं तक़रीबन असांजे सभिनी उस्ताद जे प्रोग्रामनि में गॾु हूंदो आहे। ऐं हे अली गुल मेतलो साहिबु त तव्हां चङी तरह सां सुञाणियो, थोरो हिन खां बि असां पुछंदासीं। हा, सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु कजो, वरी असां थोरी रिहर्सल करे वठूं। इलाही अल्लाह हाफ़िज़। फिनिश। ओके।